हिक अंग्रेज़ औरत नांग पालियो। उनखे नांग सां ॾाढी मुहबत हुई। नांग 4 मीटर डिघो ऐं सेहतमंद हुयो। कुझु ॾींहं खां नांग खाइणु पीअणु छॾे ॾिनो। औरत ज़ोरीअ खारायो पर नांग सफ़ा कुझु बि न थी खाधो। 2-3 हफ़्ता गुज़री विया, नांग कुझु बि न खाधो। औरत नेठि उनखे जानवरनि जे डॉक्टर वटि वठी वई। डॉक्टर औरत जी ॻाल्हि गौर सां ॿुधी ऐं नांग खे सुठे नमूने चेक कयो ऐं औरत खां पुछियो त छा नांग तव्हां सां गॾु सुम्हंदो आहे? औरत चयो त हा, अक्सर मूं सां गॾु सुम्हंदो आहे। डॉक्टर इहो पुछियो त जॾहिं खां बुखियो रहियो आहे तव्हां का ॻाल्हि नोट कई आहे? औरत हैरान थी ऐं जोश मां चवणु लॻी त हा, हाणे ही डिघो थी मूं सां पंहिंजो पाण वेढ़े थो। मूंखे लॻे थो त बीमारीअ में हसास थी वियो आहे। उन करे मूंखे पंहिंजो सम्झी तकलीफ़ ॿुधाइण ऐं सम्झाइण जी कोशिशि करे थो, पर आउं उन जी कैफ़ियत नथी सम्झां। उन ते डॉक्टर हिकु छिरकाईंदड़ ॻाल्हि कई त मैडम, तव्हांजो पालियल नांग बीमार कोन्हे। ही तव्हांखे खाइण जी तयारी पियो करे। हर राति ही पाण खे तव्हां सां चंबड़ाए इहो जांच थो करे त तव्हांखे कीअं खाए। ऐं हा, खाधो उन करे छॾे ॾिनो अथसि त जीअं पंहिंजे पेट में तोखे ॻेहण जी जॻह पैदा करे सघे।